नाज़रीन, कंदकोट खां जावेद संजराणी मूजिब तव्हांखे हिकु अहम ख़बर ॿुधाईंदा हलूं त कंदकोट जे इलाइक़े दुरानी महर थाणे जी हद ॻोठ अनवर जागीराणी में चौपाई माल जे फुरतां जागीराणी चाचड़ बिरादरी में झेड़ो थियण करे 35 वरनि जो ॾाघो चाचड़ क़तल थी वियो आहे। वाक़े बाबति मिलियल ॼाण मूजिब चाचड़ बिरादरी जी हथियारबंदनि ॻोठ जे चङे मुड़ुस अनवर जागीराणी जी ज़मीन ते काहा करे संदसि पुटु गिदरो जागीराणी खां मेंहियूं फुर करे रहिया हुआ त भाॻीनि संदनि पीछो कयो, जंहिं दौरान ॿिन्ही धुरियुनि हिक ॿिए मथां फायरिंग कई, जंहिंमें गोलियूं लॻण करे ॾाघो चाचड़ क़तल थी वियो ऐं जागीराणी बिरादरी जे माण्हुनि पंहिंजो फुर थियल चौपायो माल छॾाए वरितो। वाक़े जो इतला मिलण बैदि वारसनि वाक़े हंधि पहुची लाश खणाए कंदकोट इस्पताल आंदो, जिते ज़रूरी कार्रवाई बैदि लाश वारसनि हवाले कई वियो। लाश घर पहुचण ते कहराउ मची वियो, जॾहिं आख़िरी इतलान ताईं वाक़े जो को बि केस दाख़िल न थी सघियो हो। जावेद संजराणी, STV न्यूज़, कंदकोट। हर ख़बर अव्हां जी पहुच ताईं। ॾिसंदा रहो सिर्फ़ ऐं सिर्फ़ STV न्यूज़।